अस्सलाम वालेकुम हाज़रीन ऐं नाज़रीन। ड्रामा सीरियल दुलाब जे नेक्स्ट एपिसोड जी नई अपडेट दोस्तों तव्हां सां शेयर कंदा हलूं। अचण वारे एपिसोडनि में दोस्तों हाणे जेको आहे शाहनवाज़ ख़ान जो सफ़ा हिकु ढींगो ढेरी कयो वेंदो। आहिस्ता आहिस्ता हाणे शाहनवाज़ ख़ान कमज़ोर थी चुको आहे। उन ते हिकु न ॿियो वार करे वञे थो। ॾिठो तव्हां रुस्तम वारा 2 माण्हू फतकाए विया शाहनवाज़ ख़ान जा। हाणे अञा रहज़न ऐं मुराद वारनि त वार ई नाहे कयो शाहनवाज़ ख़ान ते। पुलिस भी शाहनवाज़ ख़ान जो साथ छॾे चुकी आहे। मंसूर ख़ान भी ॿाहिरि अची चुको आहे ऐं मंसूर ख़ान जी ताक़त जेको आहे मुराद ऐं रहज़न वारनि खे जॾहिं हाणे मिली चुकी आहे, अहिड़ी हस्ती उन्हनि सां गॾु आहे त शाहनवाज़ ख़ान हाणे अकेलो पइजी वियो। उन जा वाठा बि आहिस्ता आहिस्ता हिकु हिकु थी मरंदा पिया वञनि। हाणे अॻिते हू छा करे सघंदो? अॻिते दोस्तों आहिस्ता आहिस्ता हाणे को नई गेम खेॾंदो, को नओं प्लैनिंग कंदो शाहनवाज़ ख़ान। पुलिस ते भी ज़ोर रखंदो त ही एफआईआर कट। पुलिस भी एफआईआर हाणे इन जी न कटींदी, ख़ासि करे मंसूर ख़ान ते या रहज़न या मुराद वारनि ते। उहे ईअं सम्झंदा त इन पाण जेको आहे न ढींगो ढेरी करायो आहे पंहिंजे माण्हुनि जो, हिन साज़िश कई आहे। अचण वारो जेका वक़्तु आहे, अचण वारा एपिसोड आहिनि ज़बरदस्त थियण वारा आहिनि। सोडल भी ॾिठो तव्हां सौट मुराद सां गॾिजी चुको आहे हाणे। ऐं रहज़न वारा भी इहा ॻाल्हि कंदा मंसूर ख़ान खे, इहो हमिलो असां नाहे कयो शाहनवाज़ ख़ान ते, मुराद कयो हूंदो। मुराद अॻे चयो त मूं हमिलो नाहे कयो।